بسم الله الرحمن الرحيم ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى وقال النبي صلى الله عليه وسلم سيأتي على الناس زمان يحبون الخمس وينسون الخمس يحبون الحياة وينسون الموت يحبون الدنيا وينسون الآخرة يحبون المال وينسون الحساب يحبون القصور وينسون القبور يحبون المخلوق وينسون الخالق أو كما قال النبي صلى الله عليه وسلم من مريوتن تسبيح دل دبور جنة تلبجو تارو وحدة صار وجنة وده واحده إيورا غرغن സുതായി ജാഗൻ നിന്റെ ഇബാദത്ത് ജൻജി പൂക്കണിയ തൈത പൂക്കന തവീദൈ മുന്ദ ചढ़ी പാണി ബിഥിദൈ പോയറോ सुखी थी दई सोक अद्यो अब्दुल लतीफ जवे जिते लुड़दो लोक मतास के संग हिकड़े का छड़े वींदो सबको जॾहिं
सां छॾे वींदो सभु को जॾहिं वींदो सां न रहंदी संग ते न रहंदो चाव अदियो अब्दुल लतीफ चवे बंदा उहा पोक काए जेका कम अचई कबर क़यामत में। दिल जी प्यारे मोहब्बत सां बाआवाज़ी बुलंद मदीने जी मीर ते दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह संजा लखे एहसानी करोड़ा करोड़ जे अल्लाह रब्बुल इज्जत मूंखे आवाकीनो कुरान मजीद जी बाबरकत मजलिस में वेहण जी तौफीक अता फरमाई। ऐं अल्लाह रब्बुल इज्जत खां दुआ आहे जे अल्लाह रब्बुल इज्जत जेको ॿुधाई उन जे मथां सही सही अमल करण जी तौफीक अता फरमाए। ऐं इन सां गॾोगॾु असांजा मोहसिन अब्दुल अज़ीज़ बिरादर मुकर्रम रईस खुदा बख्श साहब मक्सी ऐं उन जी जुमला जमात जिन मेहनत करे प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। दुआ कयो अल्लाह ताला उन जी महिनतुनि खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं जंहिंजे लाइ साले सवाब मरहूम अली दोस्त रहमतुल्लाह अलैहि अल्लाह ताला उन जी क़बर ते करोड़ा रहमतूं फरमाए। ऐं अल्लाह ताला अवई असांजे ॿुधण खे क़यामत वारे ॾींहुं निजात जो ज़रियो बनाए। तवज्जो के इंशाअल्लाह तव्हांखे फ़ाइदो थिए। पोयां महिमान खोड़ींदा पर हेॾो वारो महिमान चओ क़ुरान क़ुरान खे जेकॾहिं अवई असां पुठी ॾींदासीं पोइ फ़ाइदो कोन मिलंदो। आलिम ईंदा वेंदा पर तव्हांजो तवज्जो हेॾो क़ुरान मजीद ॾे हूंदो त इंशाअल्लाह ताला असांखे फ़ाइदो थींदो। बाअदब बानसीब बेअदब बेनसीब पोइ अवई असां क़ुरान मजीद जे करे अदब में वेहंदासीं क़ुरान मजीद ॿुधंदासीं त इंशाअल्लाह ताला फ़ाइदो थींदो। मां तव्हांखे चयो दुरूद शरीफ़ पढ़ो। दुरूद शरीफ़ पढ़ण जे लाइ मौलाना मोहम्मद इदरी साहब जो पोयों आवाज़ ॿुधो बाक़ी कुल पिरंदा ख़ैर। मां त सम्झां थो तव्हां क़ुरान मजीद जा पढ़ियल त आहियो पर क़ुरान मजीद सां गॾु दुरूद जा बि हाफ़िज़ आहियो। ईअं मिंट में पढ़ी आओ ख़बर ई कान या त लॻे थो तव्हांखे ताज़ी बुखारी शरीफ़ पढ़ी आहे जो जल्दी में था पढ़ी वञो या अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो दुरूद शरीफ़ पढ़णु अचे कोन थो। जे मौलाना बदरुद्दीन साहब जन तव्हांखे ॿुधायो त दुरूद जे न पढ़ण जे करे जन्नत जो रस्तो खसिजे थो। हालांकि सदाईं आशिक़ रसूल पिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत बि आहे पर पोइ बि दुरूद जे पढ़ण जी असांखे दिलि में नौबत कोन थी अचे त असां बि नबीअ जा आशिक़ आहियूं। किन थकल आहियो जेकी थकल ॿई हथ मथे कयो माशाअल्लाह। मां ॾिसां माशाअल्लाह हलो ख़ैर आहे त भुल थींदी आहे। भुल में रोज़ो भॼी पियो बि रब माफ़ थो करे। ख़बर पई त कहिड़ा चुस्त वेठा तवज्जो कंदो इंशाअल्लाह ताला अहिड़ी ग़लती कोन थींदी।
दुरूद शरीफ़ जे लाइ आलिम जी चवण जी ज़रूरत कोन्हे। जॾहिं नबी साईं जो नालो अचे या नबीअ जी क़ुर मजीद जी आयत पढ़ी वञे त असांखे दुरूद पढ़णो आहे। दुरूद जे लाइ मुहब्बत हुजे, सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इश्क हुजे त इंशाअल्लाह ताला ॿई जहान सुखड़ो थी। दुरूद जूं वॾियूं बरकातूं आहिनि। हालांकि मुंहिंजो मौज़ू ॿियो आहे, पर दुरूद जी मां तव्हांखे कुझु फ़ज़ाइल ॿुधायां थो चंद तां त इंशाअल्लाह ताला ॿिए दफ़े हिन इलाइक़े में जलसो थिए त चओ दुरूद खे दिलि ऐं जान सां पढ़ो। दुरूद कहिड़ा पढ़ंदो त पोइ मां तव्हांखे दुरूद जी हिकिड़ी फ़ज़ाइल ॿुधायां। सभु पढ़ंदो इंशाअल्लाह। अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह ताला जीअं पाण अॼु अज़म था कयूं दुरूद पढ़ंदासीं त घर में अम्मा न्याणी अदरी भेण खे बि चवंदासीं अम्मा तूं बि दुरूद जी कसरत कर। उलमा फरमायो सॼो दुरूद नथो अचेव। अॼु क़ुर मजीद ॿुधण आया हो, सची दिलि सां अज़म कयो त जेको नंढे में नंढो दुरूद आहे इहो यादि कंदासीं, रोज़ानो पढ़ंदासीं। नंढो दुरूद ॿुधायो उहो पढ़ंदो भला, जेके पढ़ंदा नंढो दुरूद उहे त हथ मथे करनि। माशाअल्लाह। उलमा फरमाए जेकॾहिं सॼो दुरूद नथो अचे कि अम्मा न्याणी अदड़ी भेण खे या मर्द खे त सिर्फ़ ही लफ़्ज़ चवे, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुदा जी ज़ात जो कसम आहे इन दुरूद जे सदके रब पहिरियां मौत न ॾींदो, पहिरियों मक्के मदीने जो ज़ियारत नसीब फरमाए। हालांकि मां को अमीर भी कोन्या, को बनी बारो भी कोने, रब जी ज़ात जो कसम आहे इन दुरूद जी तुफ़ील जे सदके रब 2 दफ़ा हरमैन जी ज़ियारत नसीब फरमाए। अॼु वई असां दुरूद जो फ़ाइदो, दुरूद पढ़ो त फ़ाइदो भी मिले। रोज़ानो सुबुह जे वक़्त में भी 100 मरतबा जो दुरूद पढ़ंदासीं त शाम जो भी 100 मरतबा दुरूद पढ़ंदा। पर जेकॾहिं हिन जलसे मां हिकिड़े ॼणे या कंहिं अम्मा न्याणी अदड़ी भेण अज़म कयो त इंशाअल्लाह ताला मां दुरूद पढ़ंदी रहंदा जेसीं ताईं हयाती आहे। रब जी ज़ात जो कसम आहे, ईअं सम्झो त असांजी जलसे जी सॼी महिनत रब क़बूल करे। दुरूद शरीफ़ खे पढ़ण जे लाइ जेकॾहिं आशिक़ रसूल आहियो, जेकॾहिं मके मदीने जो हुब अथव, अम्मा न्याणी अदड़ी भेण अल्लाह जो वासो अथव, मानी पचायो भी दुरूद जी कसरत कजां, अटो ॻोहे भी दुरूद जी कसरत कजां, घर जी अंगण जी सफ़ाई करे दुरूद पढ़जां। रब जी ज़ात जो कसम आहे उहो ॾींहुं ज़रूर थींदो, रब हरमैन जो ज़ियारत नसीब फरमाए। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो नेक बानो आहे। दुरूद जे लाइ फ़ज़ाइल लिखी वई आहे त दुरूद जूं केतिरियूं बरकातूं आहिनि। त हिकिड़ी औरत रोअंदी आई हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जी आॾो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाया मां ख़ैर त आहे, छा मसइलो? तव्हांजी अखियुनि मां पाणी थो वहे। तरवाजे अंदर अची तो हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि के मां कुरानी ज़बाने हाल में थी चए सोना हसन बसरी मां छो न रोआ जो मुझे हसीन जमील खूबसूरत न्याणी वफात करे वैया। ओ सोना हसन बसरी मुझे हसीन जमील खूबसूरत न्याणी वफात करे वैया। ओ सोना हसन बसरी उनजी जगागी मुखी मारे छड़ियो आ। ओ सोना हसन बसरी मुझी न्याणी जन्नत में आ लई जहन्नम में आ। ओ सोना हसन बसरी मां तो हट तो अजलार जो खणी आई आ। सो सही मेहरबानी को पंजा हथ मुबारक खणो। अल्लाह मदद तवाजी दुआ जे सके मोके न्याणी ख्वाब में देखारे। दुनिया जा मुसलमानो हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि पंजा हथ मुबारक खया। अम्मा कुरारी दुआ वठी वापस रवानी थिया। ओ दुनिया जा मुसलमानो रात जो पर जो थिया। अम्मा कुरारी ख्वाब जे अंदर पई से हसीन जमील खूबसूरत न्याणी जहन्नम की बाह में सड़ी रही आ। अल्लाह अकबर। सुबह जो पैर जो अम्मा कुरारी रोंदी डोड़ंदी आई आ। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाया अम्मा खैर ताई छा मसइलो आ? कल भी तव्हां रोंदा आहियो,
अज भी तवाजे अखड़न मुबारक मां पानी पियोए। अम्मा कुरारी रोई करे चौन लगी ओ सुना हसन बसरी मां छोन रोआ जो मुझे हसीन जमील खूबसूरत न्याणी जहन्नम की बात सही रैया। ओ सोना हसन बसरी तेरा एकड़ो डुको जो न्याणिया की जुदाई जो मसलो ओ सोना हसन बसरी हाणे पियो डुकियो खणी आईया जो मुझे हसीन जमील खूबसूरत न्याणी जहन्नम की बात में सही रैया। ओ सोना हसन बसरी पंजा हथरा मुबारक करो अल्लाह मना तवाजी दुआ के सदके मुझे न्याणिया की जन्नती बनाए। बुधो दुनिया जा मुसलमानों हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह पंजा हथरा मुबारक करी दुआ पे मौला इन अम्मा कुरारी जी न्याणिया की जन्नती बना। दुनिया जा मुसलमानों अम्मा कुरारी दुआ वटी वापस रवानी थिया रात पर जो हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह मुसलमानों रात जो तहज्जुद की नमाज पढ़ंदे पढ़ंदे अचानक मुसल्ले ते अख लगी वैया। दुनिया जा मुसलमानों हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह ख्वाब कर हसीन जमील खूबसूरत न्याणी जन्नत जे महला तुलने जन्नत जी दरवाजन ते बीठिया। सब जो सुभान हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह की चवे थी ओ हसन बसरी ओ मुझा सही तवा मुके सुने होता ले काने। हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो ओ मुझी अम्मा दी न्याणी भेण माता तवा की सुनो कोन पयो। दुनिया जा मुसलमानों मासूम न्याणी पे चवे सोना हसन बसरी तवा वठी के मकुरारी दुआ जिला सुखणी दिया। हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो हाओ मुझी अदी का मकुरारी दुआ जिला सुखणी दिया। पर मुझे अगली न्याणी तुझी अम्मा त मुके बियो ख्वाब बुधायो आ त मुझी न्याणी जन्नत जी बाह में सड़ी रहिया। पर मुझे न्याणी तू त जन्नत जे माला तुंदे बीठिया जन्नत जे माला तुने नजर पई अचे ओ न्याणी मुझे तुझी गाल समझ में कोन पई अचे। बुधो दुनिया जा मुसलमानों मासूम न्याणी जो लगी आओ सोना हसन बसरी जेको अम्मा तवा के ख्वाब बुधायो आ इहो भी सच है। पर सोना हसन बसरी अज मैं जन्नत जे माला तुने बीठिया इहो भी सच है। हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो ओ मुझी अदी मुके तवाजी गाल समझ में कोन आई आ। तवाजी अम्मा चवे पे न्याणी जन्नत जी बाह में सड़ी रहिया पर तो न्याणी जन्नत जे माला तुने बीठिया गाल मुके समझ में कोन पई अचे। मासूम न्याणी ज़बाने हाल में दी चे ओ सोना हसन बसरी जे वक्त में अम्मा कुरारी तवा का दुआ वठी वापस रवानी थिया उन का बाद में कोई नौजवान असांजे न कब्रिस्तान मां गुजर करे रहियो। जे वक्त में कब्रिस्तान जे विच में आयो आसमानन दे न्यारे पंजा हथड़ा मुबारक खणी ज़बाने हाल में पहुंचे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ओ सोना हसन बसरी उन नौजवान ने दूध जे पढ़ण का बाद आसमान दे न्यारे करे ज़बाने हाल में पहुंचे मौला इन दुरूद जे तुफिले इन कब्रिस्तान वारन के माफ फरमा या अल्लाह इन दुरूद जे तुफिले या अल्लाह इन कब्रिस्तान जे नंढन वरन के माफ फरमा या अल्लाह इन दुरूद जे
फेरे या अल्लाह समूरन के जन्नत जी बाग बचा या अल्लाह ने दुरूद जे तो फेरे समूरन की जन्नती बना उस रासन बसे उन नौजवान जी दुआ जे सके अल्लाह सा के माफ करे जन्नती बनाए छड़ियो तई मान के चवल सिफम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाह से फरमाओ ईमान वारो मां अल्लाह बजे सुने हबीब दे सलाती सलाम पढ़ंदो आ मां अल्लाह जा फरिश्ता भी सलाम मोकली दते ओ ईमान वारो मर्द औरत तवा भी मुझे सुने महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुरूद की कसरत कजा ओ मुझे मानियानी अतरी फेर अल्लाह जो वसत बेलिना दुरूद से मोहब्बत कजा इनते जो मुसलमानों ही जहान तबाह बर्बाद थी वने पर हु जहान भी तबाह बर्बाद थी वने दुरूद जे पढ़ण जिला भी असा के टाइम को अज आज़म कयो तो इंशाअल्लाह ताला उथंदे वेंदे सोने हबीब ते दुरूद सलाम पढ़ा बई हथ में इंशाअल्लाह तो जैसी ते हयाती आए सजो दुरूद न पियो अचे चो ज़बानी हाल में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुरूद जे सदके भी रब असा के माफ करे अज वही असा दुरूद तो पंजी जगह ते कुरान मजीद घर में पयो आई अज असा जी अम्मा न्याणी अदली भेण पढ़ण जे ला तैयार सही तो जे गलत जो सालन जा साल गुजरिया हन कुरान मजीद एल माड़ी में पयो आई अम्मा न्याणी अदरो अज नौजवान कुरान मजीद पढ़ण जे ला तैयार कोन कुरान जी ज़ियारत कयो त मुसलमानों मन कब्र जन्नत जो बाब खुदा जी ज़ात जो कसम आई ये कुरान मजीद मुझे हथ में आ नबी ज़ैनल फरमायो ये कुरान मजीद एड़ी शख्सियत हो जो मरण का बाद कब्र में अची तवा की जन्नत में पहुंचे अज केड़ा हो सच्ची दिल से आज़म के जो मौलाना साहब पेरियो तो अखिन को अंधो हो अज जैसी ते हयाती आई इन जलसे में वायदो तो के मौलाना रोजानो कुरान की ज़ियारत अल्लाह जो वास्तो तमा मेड़ खणी आयो हां बिरोई सगुरो बलोचो मक्सियो बिन कौम जा मुसलमान अल्लाह जो वास्तो तो कुरान की ज़ियारत सुबह जो पार थे अम्मा न्याणी के उठायो अम्मा उठ कुरान की तिलावत घरवारी आई फिलाड़ी जी मां उठ कुरान की तिलावत कर अनपढ़ लाई भी कुरान की ज़ियारत कर खुदा जी ज़ात जो कसम आई अल्लाह ताला फरमाए तो जिन असा जी कुरान मजीद का मुंह मोड़ियो उनके बस सजा उड़ींदासीं घणियूं सजा जिन असा जो कुरान मजीद का मुंह मोड़ियो जे नमाज़न का मुंह मोड़ो अल्लाह ताला फरमाए तो दुनिया जा इंसानों एक सजा दुनिया में दीदो सामा भी मरण का बाद घणियूं सजा अज अल्लाह जो वासो तो मां मेड़ खणी आयो हां मुअद्दिबाना अम्मा न्याणी अदली भेड़ जैसी ते हयाती तो अल्लाह जो वासो तो मिली कुरान सा वफा आजान मिली वनी मुसल्लो छे अम्मा न्याणी अदली भेड़ नमाज पढ़ अल्लाह ताला फरमाए जिन असा जो कुरान का जिन नमाजन का जी असा जी जिक्र का मुंह मोड़ियो रब तो फरमाए मां रब बस सजा दींदो घणियूं सजा पहले नंबर ते अल्लाह ताला फरमाए तो वनशुरहु यौमल क़ियामति आमा अल्लाह ताला फरमाए तो वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका रब तो फरमाए दुनिया जे इंसान मां रब नया जो कुरान नथा पढ़ो नमाज नथा पढ़ो मां रब तव्हांजी मईशत गुज़रानो तंग करे छॾे अॼु आहे पूरा त सजो ॾियारो मेहनतूं कयूं था मज़दूर कयूं था फसल भी लगा बीठा हन पर कोई रेट कोने कीमत कोने दुनिया जा मुसलमान या रब जी पकड़ा बियो कुछ भी कोने सालन जा साल गुजरिया हन अम्मा न्याणी घर में वेठी है कुरान पढ़ण त पंहिंजी जगह ते आहे खोले करे कुरान जी ज़ियारत करण जे लाइ बि तैयार अल्लाह ताला फरमाए वनशुरहु यौमल क़ियामति आमा अल्लाह ताला फरमाए तो जिन असां जो कुरान पढ़ियो तो कोन पर छड़ो ॾिठो भी कोन मां रब ना है जो क़यामत और अखिन को अंधो करे मां कब्र में उतारींदुसि अब अंधो को चंगो आ करोड़न जो मालिक हो जी खुदा जी ज़ात जो कसम जी अखिन को अंधो आए त इन जी करोड़न जी मिल्कत भी ये समझो कहीं कीमत ही कोने मिट्टी बराबर अज हज़म कयो त इंशाअल्लाह ताला कुरान भी पढ़ंदासीं त नमाज भी पढ़ंदासीं
चौथा अल्लाह से कुरान मजीद के अंदर फरमाया वमन अरदा ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़रका। अल्लाह से फरमायो ओ दुनिया जा इंसानों जिन सांझे कुरान मजीद का मुंह मोड़ो तेरे नमत मारा को सजाया दी दो सावा रिस्क जी तंगी दई चली दो सावा दुनिया जा मुसलमानों साल जा साल गुजरिया यो कुरान मजीद घर में पया अजय सांझी अम्मा न्याणी अतरी भेड़ा मुसलमानों पर तक जी जगह ते पर मुसलमानों खोलना जिला बीटा रोकना ते खुदा जी साजो के समा ओ मुसलमानों सांझी अम्मा न्याणी अतरी भेड़ा मुसलमानों घर जे अंगन जू त सफाइयों कंदे अंत बिसरा रियो त छंडी दे ओ मुसलमानों पर कुरान के को छंडना जिला बीटा रोकना ते अल्लाह जो असो तो मुसलमानों कुरान से वफा कजा नमाज से मोहब्बत कजा दुनिया जा मुसलमानों बेनमाजी चंगो बोलते हदीस में के तो मुझे सुने महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन क़ाम अस्सलाह फक़द अक़ामद्दीन। नबी सल्लल्लाहु फरमायो जे नमाज की कायम किया ये समझो ना दीन की कामयाब करवा पर नबी सल्लल्लाहु फरमायो मन तरक अस्सलाह फक़द हदमद्दीन। नबी सल्लल्लाहु फरमायो जे नमाज की जानी वाली छड़े दिनो मुसलमानों ये समझो इन जालिम दीन के ड्राए छड़वा ओ दुनिया जा मुसलमानों कुरान से मोहब्बत के जा ओ मुसलमानों कुरान की तिलावत के जा ओ मुझे अम्मा न्याणी ओ मुझे अम्मा फातिमा के नाले वाली अम्मा वो अभी तक न्याणी हुई अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा सुने हसन हुसैन जी अम्मा केरा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला की घरवालिया हज़रत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणिया दुनिया जा मुसलमानों वो अभी तक अम्मा न्याणिया अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जय वक्त में मानी बचा भी कुरान की तिलावत कर दिया ज़बाने हाल में की चढ़िया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव इंकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला। या अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जय वक्त में सोने हसन हुसैन की तंज प्यारे ओ दुनिया जा मुसलमानों ते वक्त में भी कुरान की तिलावत कर दिया ज़बाने हाल में की चाहे वल्लैली इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। दुनिया जा मुसलमानों अम्मा फातिमा जी तिलावत जो असरियो पैदा थो जो हजरत हसन हुसैन मुसलमानों 70 साल की उम्र में मुसलमानों कुरान जा हाफिज़ कारी बन गया सच्चो सुभान ओ मोजी अम्मा फातिमा जी नाले वाली अम्मा अल्लाह जो वास्ते बेली कुरान की तिलावत के जा मानी बचा भी कुरान की तिलावत के जा अटो गोए भी कुरान की तिलावत के जा ओ मोजी अम्मा फातिमा जी नाले वाली अम्मा अल्लाह जो वास्ते मतो आगे में रखनी आयो है ओ मोजी अम्मा आयशा जी नाले वाली अम्मा अम्मा बीबी ज़ैनब जी नाले वाली अम्मा अम्मा बीबी कुलसूम जी नाले वाली अम्मा अम्मा बीबी रुकैया जी नाले वाली अम्मा अम्मा बीबी अस्मा जी नाले वाली अम्मा अम्मा बीबी सुमैया जी नाले वाली अम्मा अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला जी नाले वाली अम्मा अम्मा अलीमा जी नाले वाली अम्मा
अल्लाह जो वास्तो तेरी कुरान सा वफा कजा नमाज सा मोहब्बत कजा दुनिया जा मुसलमानों पे नमाजी चंगो कौन तर हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो औरत रोटी आई जी सोना मूसा मुखा गुनाहों सागर खेवा हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ माई साहबा केड़ो गुनाहों सागर खेवा औरत रोई करे जी सोना मूसा मुखा जिना सागर थी भैया ओ सोना मूसा माफी मिलंदी अली कान हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ माई साहबा तू तो ॾाढी गंदिया जिना चरो तू फेर कयो औरत रोई करे जी सोना मूसा छड़ो मुखा जिना सागर कोन थिया ओ सोना मूसा जिना कराइण खां बाद उन जिना मां मूंखे हमल पैदा थी पियो ओ सोना मूसा 9 महीना खां बाद उन तादे जावल पर के वरी जिंदा गोर दफन करे आईया ओ सोना मूसा माफी मिलंदी अलई कान हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमायो उखरुज मिन बैती निकरी वल मुझे घर मां तू तो ॾाढी गंदिया मेरे नंबर ते तो जिना कराइया मेरे नंबर ते तो ताज़े जावल पर के जिंदा गोर दफन कयो निकरी वल मुझे घर मां तू ॾाढी गंदिया दुनिया जा मुसलमानों अल्लाह जो राम जो शबे जियो अल्लाह से फरमाए जिब्रील फरमाए जी मुझे रब जलील वल मुझे सोने मूसा कलीमुल्लाह के खुदा ओ सोना मूसा या औरत तुझी मुजरिमा या मा रब जी मुजरिमा सच्चो सवाल हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाए मौला मुजरिम तो तुझिया ओ मुझा रब पर जिना जड़ो फेर कयो बुधो दुनिया जा मुसलमानों अल्लाह जी रहमत का नाम में गाना थी जा मान तो चवल्ला सी फरमाए कुलिया इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम अल्लाह से फरमाओ दुनिया जा इंसानों पूरी जिंदगी में रब जी ना फरमानी के दुनिया जा मुसलमानों रब जी रहमत का नाम में गलती जा ओ मुझे अम्मा मेरी अगली दे अल्लाह जी साजू के सारा रब जी रहमत का नाम में गलती जा बेनमाजियां भी रब जी दरवाजे पे मोटिया व्याजियां भी रब जी दरवाजे पे मोटिया कातिला भी रब जी दरवाजे पे मोटिया बेनमाजियां रब जी दरवाजे पे मोटिया अबे मां जो ना फरमाना रब जी दरवाजे पे मोटिया शराबियां जुआरियां कबाबियां मां रब जी दरवाजे पे मोटिया मां रब जी रहमत का नाम में नथी जा दुनिया जा मुसलमानों मां नथू चवा अल्लाह से कुरान मजीद के अंदर फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरुर रहीमा अल्लाह से फरमाओ दुनिया जा इंसानों मां रब जी रहमत का नाम में नथी जा मां रब जी आडो सच्ची दिल से तौबा करो मां रब तवाजे गुनाह के मिटाए मां रब तवाजो नेकियों लिखराए चली दो साव दुनिया जा मुसलमानों रब जी रहमत का नाम में नथी जा ओ मुसलमानों अल्लाह जो वास्ते सच्ची दिल से तौबा कर जा ओ मुझे अम्मा मेरी अगली भेण अचानक मलकुल मौत मथा जी पियंद माला तो चाला सिफा में फलौला इज़ा बलगतिल हुल्कूम वअंतुम हीनइज़िन तंज़ुरून मुसलमानों बैहत मते करे जो कुरान सच्चो चेवा कुरान सच्चो चेवा जे वक्त में मलकुल मौत मथो अची पियंद अखियूं छित में लगल हूंद ये बच्चा भर मथो कर होंदा या अल्लाह साजो बाबू कंजे सहारे चढ़ियो पियो वञे या अल्लाह साजी अम्मा जी जलखन जे सहारे चढ़ियो पियो वञे ॿुधो दुनिया जा मुसलमानों कोई कोन छॾाईंदो इन्ही जी करे शाह साहब भेटाई रहमतुल्लाह अलैहि भी सच्चो चयो वारिस ॿधंदई वात खे
जिए छिके बदजे फटो मथूं पया कंदो मजंद थी वई मई तकी कयो झटो झटो ये सदोरा पुट ढोलंदाईंदा सही मौलाना शमसुद्दीन साहब मेहरबानी को असा जो बाबू वफात करे वियो आहे सही मौलाना असदुल्ला साहब मेहरबानी कयो असा जो बाबू वफात करे वियो आहे सही मौलाना मोहम्मद इदरीस साहब सही कारी बदरुद्दीन साहब मेहरबानी कयो असा जो बाबू वफात करे वियो आहे सही असा जे बाबी के गुस्ल ॾेवायो दुनिया जा मुसलमानों पिया त यारो पाण गुस्ल कंदो अज यार के ॿिया को गुस्ल कराईंदी दुनिया जा मुसलमानों पियो त पंहिंजे जिस्म ते किस्मे किस्मे साबुण लॻाईंदो अज यार के ॿिया पे साबुण लॻाईंदी दुनिया जा मुसलमानों छाते वॾाई नाज़ ऐं नखरा था कयो मां तो चवला सी फरमायो अला तमशी फिल अर्ज़ि मरहा إنك لن تخرق الأرض ولن تبلغ الجبال طولا अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानो इन दुनिया ते वॾाई न कजा नाज़ ऐं नखरो न कजा दुनिया जा मुसलमानो तुझो ऐं मुंहिंजो कफन शदा कोट जे शहर में कफन पहुची चुको आहे दुनिया जा मुसलमानो कंबर जे बाज़ार में तुझो ऐं मुंहिंजो कफन पहुची चुको आहे छाते मुसलमानो वॾाई था कयो छाते मुसलमानो नाज़ ऐं नखरा था कयो अल्लाह जो वास्तो ज़ानी ज़िना खां तौबा करे वेठो इमाम जोज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो इमाम जोज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हिकिड़ो मुअज़्ज़िन साहब 40 साल आज़ान चढ़ण वारो तकबीर ऊला सां नमाज़ पढ़ण वारो हिकिड़ी बदनज़री जे करे मुसलमानो नमाज़ त पंहिंजी जॻह ते इस्लाम खां ख़ारिज थी वियो दुनिया जा मुसलमानो अल्लाह जो वास्तो ज़ानी ज़िना खां तौबा करे वेठो छो त मुंहिंजे सुहिणे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अहमदी मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अज़मल मन ज़ना ज़ुनिया नबी सल्लल्लाहु फरमाए जेको परन न्याणे जी इज्जत लुटींदव अल्लाह उन जी घर में बदलो वठाईंदव इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि फरमायो अज़िना करीनो फरमायो दुनिया जा इंसानो ज़िना कर्ज़ अथव इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि फरमायो ज़ानी ज़िना का न तो मुड़े तेरा चैन रिश्तों का हाथो खड़े कोई न ज़ालिम के इजाजत जिते बने ज़वानी ज़िना करे इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि फरमायो तेरा पंहिंजी मां जी इज्जत का हाथो खड़े बे नंबर ते पंहिंजी भेण जी इज्जत का हाथो खड़े टे नंबर ते पंहिंजी न्याणीअ जी इज्जत का हाथो खड़े चौथे नंबर ते पंहिंजी ज़ाल जी इज्जत का हाथो खड़े कोई न ज़ालिम के इजाजत जिते बने ज़वानी ज़िना करे ओ मुंहिंजा दा इहा बि त कंहिंजी मां हूंद इहा बि त कंहिंजी न्याणी हूंद इहा बि त कंहिंजी भेण हूंद इहा बि त कंहिंजी घरवारी हूंद अल्लाह जो वास्तो ज़ानी ज़िना खां तौबा करे वेठो इएं न थिए मुसलमानों सुभाणे तुझे मुंहिंजी न्याणीअ खां ॿिया न ज़िना जो बदिलो वठणी अल्लाह जो वास्तो ज़ानी ज़िना खां तौबा करे वेठो व्याज खां तौबा करे वेठो छो त मुंहिंजे सुहिणे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको व्याज जो हिकिड़ो रुपयो थो खाए इएं सम्झो पंहिंजी सकी मां सां 70 दफ़ा बैतुल्लाह में ज़िना जो गुनाह अल्लाह जो वास्तो मुसलमानों व्याज खां तौबा करे वेठो अॼु असांजो भाणो व्याज ते पियो हले अॼु असांजा कारोबार व्याज ते पिया हले अल्लाह जो वास्तो मुसलमानों व्याज खां तौबा कयो ओ मुसलमानों ठगी ऐं गुलबर्ग वारे हालत में तौबा करे वेठो दुनिया जा मुसलमानों कंहिं चीज़ में मिलावट न कजा छो त मुंहिंजे सुहिणे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन गश फलैस मिन्ना नबी सल्लल्लाहु फरमायो जन मिलावट कई असांजी उम्मत मां ई न थे अल्लाह जो वास्तो मुसलमानों इन खोटे वादे खां पाण खे बचायो ज़ानी ज़िना खां तौबा कयो अबे अम्मा जा नाफरमानो अबे अम्मा जी इज्जत कजा अल्लाह जो वास्तो मुसलमानों अबे अम्मा जी इज्जत कजा छो त मुंहिंजे सुहिणे महबूब मोहम्मद
मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रिज़ल रब्ब फी रिज़ल वालिदैन। नबी सल्लल्लाहु फरमायो जो अब्बू अम्मा राजी होना को अल्लाह राजी थे। नबी सल्लल्लाहु फरमायो वसखत रब्ब फी सख्तिल वालिदैन। नबी सल्लल्लाहु फरमायो जो अब्बू अम्मा नाराज होना को अल्लाह भी नाराज है। दुनिया जा मुसलमानों हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ओ मुजरब मुजरिम ते तू जिया पर ना जो गुनाह दुआ दो दुनिया जा मुसलमानों अल्लाह ताला फरमाए मूसा खबरदार थी जा तुझे नजर में या जानिया औरत गंदिया ताजे जावे बारजी कातला औरत गंदिया और मूसा खबरदार थी जा इनका वजी कमा रब जे नजर में गंदो इंसानों बेनमाजी गंदो इंसान होता है। जानिया औरत कातिला है पर अल्लाह ताला फरमाए मूसा ने जानिया औरत का वधी कमा रब जी नजर में बेनमाजी गंदे में गंदे। दुनिया जा मुसलमानों सुबह जो पैरो थींदो आ इहो घोड़ो भी उठी अल्लाह जा शुक्राना कंदो आ ज़बाने हाल में तो चले अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी फरसा वलम यजअलनी हिमारा। या अल्लाह तुझा लगी करोड़ा एहसान थिया जो तो मुकी घोड़ो बनायो पर तो गदौ न बनायो आ। तवज्जो कजा बेनमाजी तवज्जो कजा सुबह जो पैरो थींदो आ इहो गदौ भी अल्लाह जा शुक्राना कंदो आ ज़बाने हाल में तो चले अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी हिमारा वलम यजअलनी कल्बा। या अल्लाह तुझा लगी करोड़ा एहसान थिया जो तो मुकी गदौ बनायो आ ओ मुजरब तो मुके कुत्तो न बनायो आ। दुनिया जा मुसलमानों कुत्तो भी अल्लाह का शुक्राना तो करे ज़बाने हाल में तो चले अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी कल्बा वलम यजअलनी खिंजीरा। या अल्लाह तुझा लकी करोड़ा एहसान था जो तो मुके कुत्तो करे बनायो ओ मुजरब तो मुके सुअर न बनायो आ। दुनिया जा मुसलमानों सुअर भी अल्लाह जा शुक्राना कंदो पयो आ ज़बाने हाल में तो चले अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी खिंजीरा वलम यजअलनी तारिकस सलाह। या अल्लाह तुझा लगी करोड़ा एहसान था जो तो मुके गंदे में गंदो जानवर बेगरत में बेगरत जानवर सुअर करे बनायो पर मुझा मौला तुझा लगी करोड़ा एहसान था ओ मुझा रब जो तो मुके जानवर बनायो गंदे में गंदो जानवर सुअर बनायो पर ओ मुझा रब तुझा लगी करोड़ा एहसान था जो तो मुके बेनमाजी करे न बनायो थई। बेनमाजी का सुअर भी पनाह ओ मोजी अम्मा मेरी अदी भेड़ अल्लाह जो असुदा अलमजी तवामी का लालच कोन थे सही मौलाना सदुल्ला खोरे साहब जी तवामी लालच कोन थे सही मौलाना शमसदीन साहब जी तवामी लालच कोन थे सही मौलाना कारी बदर सिंह साहब जी तवामी लालच कोन थे मौलाना मोहम्मद इदरीस जी तवामी लालच कोन थे असा जी ब्रदर रईस खुदा बख्श जी तवामी लालच कोन थे। अल्लाह जी झूठ समा में चरण जो दर्दियों तो मना को बेनमाजी निमाजी थी पे मना को बेमा जो नाफरमानो फरमा बरदार थी पे अल्लाह जो असद मुसलमानों बेमा जी इज्जत के जा बेमा जी दुआ आबादी थे बेमा जी बद दुआ मुसलमानों बर्बादी थे माल तो चमल्ला सिखो में वकला रब्बुका ला तबुदू इल्ला इयाहु व बिल वालिदैन ihsana। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानो इबादत करी तो ना अल्लाह जी को और खिदमत करी तो बजी अब्बे अम्मा जी खिदमत कर जा अल्लाह जो असद मुसलमानों अब्बे अम्मा जी इज्जत कर जा अब्बे अम्मा जी झड़कन नहीं जा ये न ते जो मुसलमानों बई जान तबाही बर्बाद थी रनी है अल्लाह जो असद मुसलमानों अब्बे अम्मा की परचायो अब्बे अम्मा जी खिदमत के मुसलमानों बई जान सुखरू थी बेनमाजी और निमाजी बंजी को कुरान जी
जी तिलावत गजा ई जान तो सुरखरू थीनो पर हू जान की सुरखरू थीनो अजो को मुसलमान तो जैसी मौलाना साहब सजी जिंदगी रब जी ना फरमानी किया हाने माफी मिला दिया लई कान ओ दुनिया जा मुसलमानों मामला मौली जो फैसलो को न अल्लाह से कुरान मजीद ने फरमायो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह से फरमाओ दुनिया जा इंसानो मां रब जी रहमत का नो नतीजा पूरी जिंदगी मां रब जी नाफरमानी के दिया जो भी गुनाह में जिंदगी गुजरे रात जो भी मां रब जी नाफरमानी के आखिरी पसाल में मां रब जी आरो सच्ची दिल से तौबा करो मां रब तवाजी गुनाह के नेकी में बदलाए मां रब तवाजी ला जन्नत जो फैसलो बनाए छरीनो सा सच्चो सवाल हदीस में के तो नबी से जो सहाबी हदीस में के तो सहाबी रोई करे चाहे तो या रसूल अल्लाह आखिरी गाल तवज्जो सहाबी रोई करे फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सुना महबूब मुका गुनाह साजर थिया ओ मुझा सुना महबूब माफी मिला दी अलई कर सहाबी ये लफ्ज छे नबी से फरमायो ओ पुत्र केड़ो गुनाह के ती बुधा त सही सहाबी रोई करे फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सुना महबूब मुझो गुनाह तमाम दुआ नबी से फरमायो ओ पुत्र तो जो गुनाह वडो या अल्लाह जो आसमान वडोआ सहाबी रोई करे चले तो या रसूल अल्लाह ओ मुझा सुना महबूब ई सत आसमान भी नंढा थे मुझो गुनाह अन्या भी वडोआ नबी से फरमायो पुत्र तू जो गुनाह वडो या अल्लाह जी जमीन वगिया सहाबी रोई करे फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सुना महबूब सत जमीनों भी नंढियो थे सत आसमान भी नंढा मुझो गुनाह अन्या भी वडोआ नबी सजन फरमाए पुत्र तुझो गुनाह वडोआ या मुझो अल्लाह वडोआ सहाबी रोई करे चए तो नन या रसूल अल्लाह अल्लाहु अकबर नन मुझा सोना महबूब अल्लाह सब का वडोआ अल्लाह सब का वडोआ मुझो गुनाह नंढोआ नबी सजन फरमाए पुत्र जी को गुनाह अल्लाह का नंढोआ अल्लाह जरूर माफ कर दो केड़ी तो का गलती थी गुनाह साजर थिया सहाबी रोई करे फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब कुफ्र जी हालत में वापारो कंदोस मुझी घरवारी वद अमल सा हुई घरवारी की वसीयत को कया ओ फलानी खबरदार थी जा जेकरे पेट में पुटरो जमा त चरे दे जा न्याणी जमा तो के जिंदा को दफन कर जा ओ मुझा सोना महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा सोना महबूब 6 साल का बाद दिए जो मां पंजी अंगण में दाखिल कसो हसीन जमील खूबसूरत न्याणी अंगण में पई घूमे पंजी मां के ज़बान हाल में पई थी अम्मा ई नौजवान संजी घर में केर दाखिल थिया मां पंजी न्याणी के ज़बान हाल में पीछ में बच्चा ई त तुझो बबुआ 6 साल का बाद अज पंजी अंगण में दाखिल थिया उन्हें वक्त में मासूम न्याणी ड्रोड़ी बजंदी आई सहाबी फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब मासूम न्याणी अची मुझे सीने से लगी 6 साल जा थक गई लहिया सच्चो सुभान सहाबी फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझे सोना महबूब चंद ड्यारन का बाद मुझा रिश्तेदार मित्र मैट दरवाजे ते अची पहुंचा अबू जहल अबू लहब पीछे भी जड़ा साले मुझी दरवाजे ते अची पहुंचा चोन लगा बाबा जल्दी कर पंजी न्याणी के जिंदा को दफन करिया न तो तुझी न्याणी के असा दफन कंदासो सहाबी फरमाए तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना महबूब
जवाब में चो सन बाबा मां पंहिंजी न्याणी तव्हांजे हवाले कोन कंदोसांव मां पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजे हथनि सां वञी दफ़न करे ईंदुसि सहाबी फरमाईंदो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब चंद ॾियण खां बाद मां पंहिंजी घरवारी खे चयो ओ फलाणी खबरदार थी जा न्याणीअ खे गुस्ल भी करा नवा लटा फेराइसि हारे सिंगर कराइसि मां महीना नाना घुमारे अचां सहाबी फरमाईंदो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब मां पंहिंजी न्याणीअ खे गुस्ल भी करायो नवा लटा फेराई हारे सिंगर भी कराए मासूम न्याणी खुशीअ में मां पी कोन पई पंहिंजी मां खे ज़बाने हाल में पई चए अम्मा अॼु मां पंहिंजे मामन ऐं नाननि ॾे पई वञा ओ मुंहिंजा सोना महबूब मुंहिंजे दिलि में ॿियाई हुई न्याणी खुशीअ में मां पई कोन पई ओ मुंहिंजा सोना महबूब उन ई वक़्त में मां न्याणीअ खे कोड़ंदी खयो आहे दरवाजे जे ॿाहिरां बिल्कुलु हिते कोडर खणी जंगला जी तरफ़ रवानो थियुसि ओ मुंहिंजा सोना महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सोना महबूब जंहिं वक़्त में जबलन बयाबान जी विच में पहुतुसि न्याणीअ खे लाई खॾ पियो खोटिया ओ मुंहिंजा सोना महबूब जंहिं वक़्त में मुंहिंजे जिस्म ते पगर पियो लहे मासूम न्याणी पंहिंजे रहे सां पगर पई साफ़ करे ओ मुंहिंजा सोना महबूब पोइ बि मूंखे रहम कोन आयो ओ मुंहिंजा सोना महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सोना महबूब मुंहिंजे जिस्म ते मिट्टी पई लॻे मासूम न्याणी पंहिंजे मासूम हथनि सां मिट्टी पई साफ़ करे पोइ बि मूंखे रहम कोन आयो ओ मुंहिंजा सोना महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सोना महबूब जंहिं वक़्त में मां खॾ खोटे बीठुसि न्याणीअ खे सरलो कयो न्याणी डोड़दी भॼंदी आई मुंहिंजे सीने सां अची लॻी ओ मुंहिंजा सोना महबूब पोइ बि मूंखे रहम कोन आयो उन ई वक़्त में न्याणीअ खे सीने खां छिके कब्र में उछलायोसांसि हिकु लत सीने ते ॿी बार न्याणीअ खां दान निकिरी वई रोई करे चवण लॻी ओ अब्बा अल्लाह जो वासो अथई मूंखे ज़िंदा घोड़ दफ़न न कजां ओ बाबा कहिड़े जुर्म जी सज़ा पई मिले ओ बाबा मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे कहिड़े जुर्म जी सज़ा पई मिले अल्लाह जो वासो अथई बाबा मूंखे ज़िंदा घोड़ दफ़न न कजां सहाबी फरमाईंदो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब न्याणी चीखूं ऐं दाऊं पई करे पर मुंहिंजा सोना महबूब पोइ बि रहम कोन आयो न्याणीअ जे मथां मण मिटीअ जा पियो छिलाया न्याणीअ जी अखियुनि मां पाणी पियो वहे मासूम ज़बाने हाल में पई चए बाबा जेकर अहिड़ी करणी आई अॻ में त ॿुधाया त मुंहिंजी अम्मा जी जल सिक लाहे वठे हाणे त अम्मा जी जल बि रोहंदी रहंदी अम्मा जी जल मूंखे यादि कंदी रहंदी ओ बाबा अल्लाह जो वासो अथई मूंखे ज़िंदा घोड़ दफ़न न कजां अम्मा को बर्दाश्त कीअं थींदो ओ बाबा पूरी ज़िंदगी जबलन बयाबान में गुज़ारींदसि पर बाबा तुंहिंजी दरवाज़े ते मोटी कोन ईंदीसां सहाबी फरमाईंदो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब मासूम न्याणीअ जे मथां मण मिटीअ जा विझी मोटी आयुसि रात जो पहिरों थींदो आहे न्याणी ख्वाब में ईंदी आहे रोई करे चवंदी आहे बाबा क़यामत वारो ॾींहुं थींदो बदिलो ज़रूरु वठंदीसां ओ मुंहिंजा सोना महबूब उन ॾींहं खां वठी मूंखे दिलि में सुकून कोन पियो अचे रात जो जॾहिं न्याणी ॾिसंदो आहे मुंहिंजे जिस्म में ढकणी अची वेंदी आहे उन ई वक़्त में अल्लाह जो रहम जोश में अची वियो दुनिया जा मुस्लमान रहमतुल लिल आलमीन जी अखियुनि मां पाणी पियो वहे सहाबा जी अखियुनि मां पाणी पियो वहे मासूम न्याणीअ जी दर्द वारी कहाणी ॿुधाई वई हदीस में चए थो अल्लाह जो रहम जोश में अची वियो अल्लाह सी फरमाए जिब्रील फरमाए जी मुंहिंजा रब जलील वन मुंहिंजे सोने महबूब खे ॿुधा कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह सी फरमाए ओ मुंहिंजा सोना महबूब पंहिंजे सहाबी खे ॿुधा पंहिंजी उम्मत खे ॿुधा मां रब जी रहमत खां नाउमेद न थी जो
उलमा लिखो साहबी न्याणीअ के क़त्ल कयो इहो एतिरो गुनाह नाहे जेतिरो अॼु के ज़माने में नौजवान न्याणी के मुसलमान विहारी वेठो उन खां वधीक गुनाहगार इहो। अॼु मां मेड़ खणी आयो आहियां अल्लाह जो वास्तो अथई मुंहिंजो पटको मेड़ अथई मूंसां मेड़ में मौलाना मोहम्मद इदरीस ॿिया उलमा बि गॾु अथव अल्लाह जो वास्तो त ॿेली न गुनाह खां पाण खे बचाए। उलमा फरमायो न्याणी बालिग़ थी वई अथसि बुलूगत के पोती आहे उलमा फरमायो हाणे हक़ अथसि न्याणीअ खे निकाह कराए जेकॾहिं न्याणीअ खे निकाह नथो कराए ही क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे। दुनिया जा मुसलमानो उलमा खां पुछा करे ॾिसो रब वटि हिन जी काई इबादत क़बूल कोन अथसि। जेकॾहिं बैतुल्लाह जो तवाफ़ थो करे रब जी ज़ात जो कसम आहे उते बि रब जी लानत अथसि जेसीं ते न्याणी जो निकाह नथो। अॼु कहिड़ा हो सच्ची दिल सां जो मौलाना साहब अॻे अखियुनि को अंधो हुउसि अॻे कननि खां ॿोड़ो हुउसि दिलि खां अंधो हुउसि अॼु रब नज़र बि ॾिनी आहे अखियूं बि ॾिनियूं मौलाना पंहिंजी न्याणीअ जो निकाह कराईंदुसि। कहिड़ा कराईंदा उहे जंहिंजूं न्याणियूं वेठियूं आहिनि अल्लाह जो वास्तो त ईअं न सम्झ मां त मौली साहिब कंहिं पर्ची ॾिनी आहे हे क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं जेको रब ॻाल्हाए थो मां उहो ॻाल्हायां। जेकॾहिं न्याणी बालिग़ वेठी हुई रमज़ान जा 30 ॾींहं रोज़ा रखिया अथई रब जी ज़ात जो कसम आहे ईअं सम्झो इनखे उन बुख जी लोड़ मिलंदसि बाक़ी सवाबु कुझु बि कोन अथसि। सालों साल बैतुल्लाह जो तवाफ़ थो करे हज उम्र थो पढ़े 2 मिंट सब्र कयो सालों साल हज ते थो वञे रब जी ज़ात जो कसम आहे पहिरियों न्याणी जो हक़ अथव न्याणी खे परणायो। जेकॾहिं राति जो तहज्जुद जी निमाज़ पढ़े थो उलमा खां पुछा करे ॾिसो रब जी ज़ात जो कसम आहे न हिन जो तहज्जुद क़बूल अथव न जे फ़र्ज़ निमाज़ क़बूल। असांजा साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैहि ऐं साईं अहमदुद्दीन खलीफ़ो रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा त बाबा जंहिंजे घर में न्याणी बालिग़ थी वञे उनजे घर जो पाणी पीअण बि हराम अथव। अॼु असां मानियूं पिया खाऊं अॼु हज़म कयो त इंशाअल्लाह ताला पंहिंजी न्याणी जो निकाह कराईंदासीं। मुंहिंजी अम्मा न्याणी अदड़ी भेण रब जी ज़ात जो कसम आहे न्याणियूं तव्हां खां दुनिया जा मुसलमानो तव्हां को दुनिया दौलत कोन घुरंदियूं ॾाज कोन घुरंदियूं बसि इन साॻे लटड़नि में न्याणी जो निकाह करायो रब जी ज़ात जो कसम इहा न्याणियूं जिते बि हूंदव दुआऊं कंदियूं। पर जे न्याणी जो निकाह न थियो जेकॾहिं अबू वफ़ात करे वियो उलमा फरमायो त हिनखे तेसीं ताईं दफ़न न कयो जेसीं ताईं न्याणी जो निकाह न थिएसि। जेकॾहिं इहो बग़ैर न्याणीअ जे निकाह जे क़बर मिला थो जहन्नम वियो त निकिरंदो। अल्लाह ताला खां दुआ है चलो रब करीम अवई असांखे क़ुरान मजीद सां मोहब्बत नसीब फरमाए 5 वक्त नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए अबी अम्मा जी इज़्ज़त एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजी न्याणियुनि खे निकाह कराइण जी बि रब तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खां दुआ है रब से जेके अल्फाज़ चव रहिया आहिनि क़बूल मंज़ूर फरमाए। मुंहिंजो बिरादर मौलाना अब्दुल मन्नान हिकिड़ी नात पढ़ंदो उनजी ख़िदमत कंदो अल्लाह ताला उनजे रिज़्क़ में माल में बरकत अता फरमाईंदो। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।